जॾहिं त नासन इमरान ख़ान ते हमले वारे मामले जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत JIT जोड़ण लाइ पंजाब हुकूमत खे ख़त लिखी छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इमरान ख़ान ते हमले वारे मामले जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत JIT जोड़ण लाइ पंजाब हुकूमत खे ख़त लिखी छॾियो आहे। JIT में सीनियर पुलिस ऑफिसर्स ऐं ॻुझनि इदारनि जे अमलदारनि खे शामिल कयो वञे। ख़त में अहिड़ो ॼाणायो वियो आहे। ख़त में मौक़िफ़ ॼाणायो वियो आहे त JIT ज़रिए वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर असर शर। जी असर शर, छा तफ़सील आहिनि? जी असर, छा तफ़सील आहिनि? इमरान ख़ान ते हमले वारे मामले जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत JIT जोड़ण लाइ पंजाब हुकूमत खे ख़त लिखी छॾियो आहे। जी बिल्कुल, वज़ीराबाद में जो अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान मथां हमलो थियो आहे, उन हमले खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत बि तहरुक में अची वई आहे ऐं घरू वज़ारत तरफ़ां जेको ख़त लिखियो वियो आहे त JIT जोड़ी वञे। इन हवाले सां जेको JIT में घरू वज़ारत तरफ़ां चयो वियो आहे त JIT में सीनियर पुलिस ऑफिसर ऐं जेके ॻुझनि इदारनि जे नुमाइंदनि खे बि शामिल कयो वञे ऐं जेको ख़त लिखियो वियो आहे पंजाब हुकूमत खे, उनमें इहो बि ॼाणायो वियो आहे त JIT वाक़े जी शफ़ाफ़ इंक्वायरी अमल में आणे ऐं घरू वज़ारत जेको ख़त लिखियो आहे उनमें चीफ सेक्रेटरी पंजाब ऐं IG पंजाब समेत एडिशनल IG खे बि उन में मार्क कयो वियो आहे ऐं उन्हनि ॾांहुं बि इहो ख़त मोकिलियो वियो आहे ऐं हुन में मुतालबो कयो वियो आहे ऐं घुर कई वई आहे त JIT जोड़ी वञे। जेका अॻूणी वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ मुतालिक़ जेको हमलो थियो आहे उन हमले मुतालिक़ जेका शफ़ाफ़ इंक्वायरी करे। जी वॾी महिरबानी नाज़िन असर शर, तफ़सील ॾिना आहिनि इस्लामाबाद खां। इमरान ख़ान ते हमले वारे मामले जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत JIT जोड़ण लाइ पंजाब हुकूमत खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त मूजिबि JIT में सीनियर पुलिस ऑफिसर्स ऐं ॻुझनि इदारनि जे अमलदारनि खे शामिल कयो वञे।